मोज़िज़ हाज़रीन, अॼु असीं हिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हिन स्टूडियो में गॾु थिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जे हिकु नाले वारे शाइर, अवामी शाइर ऐं पंहिंजे लघु लहजे जे हिकिड़े मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद नुमाया शाइर उस्ताद बुख़ारी जी शाइरीअ जे ॿोलीअ जे हुस्नाकिन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असांजे स्टूडियो में सिंधी ॿोलीअ जा नामियारा अदीब, आलिम ऐं शाइर मौजूदु आहिनि, जेके उस्ताद बुख़ारीअ जे शाइरीअ जे ॿोलीअ जूं जेके हुस्नाकियूं आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कंदा। सभ खां पहिरियां उन्हनि ॿिन्ही शख़्सियतुनि जो तारुफ़ मुख़्तसर तौर ते सां कराइणु चाहींदुसि। अॼु असांजे गुफ़्तगू में शामिल हूंदा सिंधी ॿोली जा नाले वारा अदीब, शाइर, नसर निगार ऐं ख़ाका निगार साईं अली दोस्त आजिज़ साहब। ऐं हूअं त हक़ीक़त इहा आहे त अली दोस्त आजिज़ साहब कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ऐं सिंधी शाइरी पढ़ंदड़ सभई माण्हू अली दोस्त आजिज़ साहब जे नाले खां वाक़ुफ़ु हूंदा, पर मुख़्तसिर तौर ते जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां, अली दोस्त आजिज़ साहब जा केतिरा ई किताब शाया थियल आहिनि, जिन में ख़ुशबू ख़ुशबू ख्वाब, रता रोहीड़ा, अचन भौर भोलिया, सायर जो सौदा, मथे कुल्हनि कीनरा, इहो ख़ाकनि जो मजमूओ आहे। मुख़्तलिफ़ अदीबनि ऐं दोस्तनि ते साईं जन ख़ाका लिखिया आहिनि। ऐं धूड़ दिलि ते दर्द जी लंडन जी डायरी आहे। ऐं साईं जन 2 ओपेरा लिखिया आहिनि, हिकिड़ो सोनी बागो ऐं ॿियो गुंजा जे नाले सां। इन्हनि सभिनी किताबनि सां गॾोगॾु साईं अली दोस्त आजिज़ साहब जो ख़ासि जेको हवालो उस्ताद बुख़ारी जे हवाले सां आहे, उहो इहो आहे त हुननि उस्ताद बुख़ारीअ ते हिकिड़ो किताबु लिखियो उन्हनि जी सवाने जे हवाले सां, आदेसी उस्ताद जे नाले सां, जिन में उस्ताद बुख़ारी जी ज़िंदगी, उन्हनि जे अदबी जेको उन्हनि जो सफ़र गुज़रियो आहे, उन्हनि जो ख़ानदानी पस मंज़र, उन्हनि जो जेको बि कुझु उन्हनि जे ज़िंदगी में वियो वापिरियो आहे, उन हवाले सां हिकिड़ो अहम किताबु आहे। उनखां अलावा अली दोस्त आजिज़ साहब उस्ताद बुख़ारी जे ग़ज़लनि जो कुलियात बि सहेड़ियो आहे। असांजी ख़ुशी आहे त अली दोस्त आजिज़ साहब जन अॼु असां सां हिन गुफ़्तगू में ऐं हिन अलियुनि खे मुज़ाकरे में शामिल आहिनि। असांजो ॿियो महिमान कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे, सिंधी ॿोलीअ जो निहायत मुनफ़रिद ऐं मोतबर शाइर, नसर निगार, मुतरजिम, नक़ाद ऐं पंहिंजी शख़्सियत में हिकिड़ो गहरो ऐं गूढ़ो इंसान। ऐं हक़ीक़त इहा आहे त उन दोस्त सां असांजी जॾहिं मुलाक़ात थींदी आहे त कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। अदब जा जेके बि पारखू ऐं पढ़ंदड़ आहिनि ऐं अॼु बि असांखे जेके दोस्त हिते ॾिसी रहिया आहिनि, उहे यकीनी तौर ते हिन नाले खां बि न रुॻो वाक़ुफ़ु हूंदा, पर हुनजे इल्मी सलाहियत ऐं हुनजे तनक़ीदी शौर खां वाक़ुफ़ु हूंदा। अॼु असांजा ॿिया महिमान आहिनि साईं अली आकाश साहब। अली आकाश साहब बि जीअं आउं चयो कंहिं तारुफ़ जा मोहताज त न आहिनि, पर हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़, छो त अॼु असीं जॾहिं हिन कैमरा जी अखि सां सॼी दुनिया ताईं पहुचूं था त केतिरा ई नौजवान बि असांखे ॾिसनि था पिया। त आउं मुख़्तसिर तौरु ॿुधायां त साईं जे किताबनि जी वॾी हिकिड़ी लिस्ट आहे, पर चंद अहम किताब जेके साईं जे हिसे में अचनि था पिया, साईं जी तख़लीक़ आहिनि, उन्हनि में काक किनारे शाम, हींअरो उठी वग जीअं, पका रछ कुंभार जा, दरवेश जी तन्हाई, हस्तीअ जा धराड़, ऐं ताज़ो उन्हनि जो किताबु आयो आहे ज़ंगियल सिकनि जी मीरास। उनखे अलावा गुलाबी अॻिते वेंदड़ राह। ही अली आकाश साहब दुनिया जा जेके अज़ीम शाइर आहिनि उन्हनि जी शाइरीअ जो 16वीं सदी में तर्जुमो ऐं उन्हनि शाइरनि जा प्रोफाइल इहे लिखिया हुआ। त अली दोस्त आजिज़ साहब सां गॾु अली आकाश साहब ॿई अहिड़ियूं शख़्सियतूं असांजो अॼोकी हिन गुफ़्तगू में, अॼोकी हिन मुज़ाकरे में शामिल आहिनि, जेके हिकु ई वक़्तु शाइर बि आहिनि त नसर निगार बि आहिनि, ऐं तर्जुमे, सफ़रनामे, डायरी ऐं मुख़्तलिफ़ हवाले सां जो कमु आहे। त साईं खे भलीकार चऊं था। ऐं सभ खां पहिरियां मां पंहिंजो असांजे दोस्त अली आकाश ॾांहुं वेंदुसि। अली आकाश, जीअं ॿुधायो त हुनजी हमअसर शाइरी ते बि तमामु घणी गहरी नज़र रही आहे। जो जेको शयुनि खे ॾिसणु सम्झण जो हिकिड़ो पंहिंजो ई ज़ावियो रहियो आहे। ऐं जदीद शाइरीअ में शेख अयाज़ खां वठी उस्ताद बुख़ारी जी शाइरी ते बि हुनजी तमामु गहरी नज़र रही आहे।
अॼु छो त असां ही जेका गॾिजाणी आहे, अॼु जेको ही लाइव असां मुज़ाकरो करे रहिया आहियूं, उनजो मौज़ू ई आहे उस्ताद बुखारीअ जे शाइरीअ में ॿोलीअ जूं मुस्नाकियूं। तव्हां अली अकबर साहिबु, तव्हां खां ई पुछणु चाहींदुसि त उस्ताद बुखारी जी शाइरी जॾहिं असां पढ़ूं था त उनजो डिक्शन, उनजी ॿोली, उनजो लहजो बिल्कुलु पधिरो आहे, नुमाया आहे। माना ईअं हूंदो आहे त उस्ताद बुखारी जो को शेर जेकॾहिं असां पढ़ंदा आहियूं ऐं उन ते उस्ताद बुखारी जो नालो न बि लिखियलु हूंदो आहे, त उहो शेर ॼण त उन ॿोलीअ जे करे पाण ॿुधाईंदो आहे त हीउ उस्ताद बुखारीअ जो शेर आहे। त उस्ताद बुखारीअ जो इहो जेको लहजो आहे, लहजो कंहिं बि शाइर जो जेको आहे हिकिड़े ॾींहं में न ठहंदो आहे, उन लाइ हिकिड़ो अरसो खपंदो आहे, हिकिड़ी रियाज़त खपंदी आहे। त उस्ताद बुखारी जो इहो लहजो जेको आहे, उन शऊरी तौर ते इहो लहजो अख़्तियार कयो या इहो उनजी शाइरी में फितरी लहजो अहिड़ो मौजूदु हुयो? वॾी महिरबानी डॉक्टर साहब। हाणे उस्ताद बुखारी जंहिं ज़माने में मौजूदु हो ऐं असां नंढा हुआसीं, ऐं असांजो ओसर जो हो सॼो ज़मानो हुन में। हाणे असांजे घर में जेके ॿिनि क़िस्मनि में हिकिड़ी शाइर ॼण हिकिड़ी विराए, हिकिड़ा शाइर उहे हुआ जेके अवामी शाइर हुआ, माण्हू में मक़बूल हुआ तमामु घणा। हुन में उस्ताद बुखारी बि हो, हुन में दादन फ़क़ीर बि हो, ऐं हुन में उस्ताद पीरल बि हो, ऐं ईअं ॿिया तमामु घणा शाइर हुआ जिन खे अदबी दुनिया न सुञाणंदी एतिरो जेतिरो उन्हनि खे माण्हू सुञाणींदा हुआ। ऐं मक़ामी सतह ते जेके बि ॻाइणा हूंदा हुआ या जेके महफ़िलूं हूंदियूं हुयूं या जेके स्टेजूं हूंदियूं उते उन्हनि जी शाइरी ॿुधाईंदी हुई। मिसाल असां इहो था चऊं त शेख अयाज़ असां चवंदा बिदाई खां पोइ जेको शाइर आहे शेख अयाज़ आहे, असां आम तरह इहे चवंदा। पर जंहिं ज़माने में मिसाल उस्ताद बुखारी हो या उस्ताद पीरल, मिसाल असांजो जेको उत्तर जी जेका इहा साइड आहे जिते असां उछरियासीं, असां वाज़ह तरह महसूसु कयोसीं हिकिड़े तरह पासे त उहे आहिनि माण्हू जेके हिकिड़ी अदबी धारा सां, हिकिड़े सिलसिले सां जुड़ियल आहिनि। उहे हिकिड़े तरीक़ेकार सां हिकिड़ी शाइरी कनि था, उनजे ज़हन में उहे नज़रियाती फ्रेम आहे, शाइरी जूं रहियतूं आहिनि, साख़्तूं आहिनि, हिकिड़े पूरे हिकिड़े इल्मी अदबी उन दौर जो जेको राइज तरीक़ो हो या दुनिया में सां जेके ॿिया तरीक़ा आयल हुआ उहो हो। हिकिड़ो हो पंहिंजे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोली में ॻाल्हाए। उस्ताद बुखारी उहो माण्हू हो जंहिं माण्हुनि सां उन्हनि जी ॿोली में ॻाल्हाए, उन्हनि जा इस्तिलाह, उन्हनि जा ग़म, उन्हनि जूं ख़ुशियूं, उन्हनि खे फोकस करे। इहो उस्ताद बुखारी हाणे जेको चऊं था अवामी शाइर, हिकिड़ो हूंदो आहे अवाम लाइ शाइर, ॿियो हूंदो आहे अवामी शाइर। हाणे अवाम लाइ शाइर उहो हूंदो आहे जेको पंहिंजो फ़िक्र में अवामी हूंदो आहे, माना हुन हू फ़िक्र तब्दीली या माण्हू जी घुर्ज आहे कंहिं बि हिकिड़े हमअसर दौर में माण्हुनि जी जेके समाजी हालत आहे या जेके उन्हनि जा मसाला आहिनि उहे उन्हनि मां उहे कीअं निकिरनि, पोइ हू पंहिंजे शेर जे वसीले उन्हनि जी तर्जुमानी कंदो आहे त हिन तरीक़े सां उहो ई उसरी सघनि था। इहो आहे अवाम लाइ शाइर। त अवाम जे ओवरऑल हिकिड़े फलाह बबूद लाइ, उनजे उसर लाइ, उनजे अॻिते वधण जे लाइ इहो आहे। ॿियो आहे अवामी शाइर। अवामी शाइर उहो आहे जेको सिधी रीति अवाम जे जज़्बनि जी अकासी करे, उन्हनि जे मोहबतनि जी, उन्हनि जे ॾुखनि जी, उन्हनि जे तौर तरीक़े जी जेको ज़िंदगी जो अक्स पेश कजे। त उस्ताद बुखारी में ॿई ख़ुसूसियतूं आहिनि, हक़ीक़त इहा आहे, पर जेका हुनजी अवामी शाइर हुअण वारी ख़ुसूसियत आहे उहा हुनजे मथां हावी आहे। उस्ताद बुखारी जो वॾो कमु आहे त हुन दुनिया, मिसाल खे ॿुधायां थो किताब जो नालो कूकण या कल्याण। जी उहो किताबु एॾो हसीन किताबु आहे जंहिंमें बेत ऐं वायूं आहिनि उस्ताद बुखारी जूं, ऐं उहो जोए साहिब जी निगरानी में छपियो, सिराज साहिब हुनजो मुहाग लिखियो ऐं सिंधाला जी छपियो। जी त उहो किताबु अवां जॾहिं पढ़ंदा त हुन ब्लैक होल जूं हुन में ॻाल्हियूं कयूं आहिनि, जदीद खां जदीद जेके फ़िक्र ब्लैक होल उहो कीअं आहे, काइनात जे बारे में, माण्हू जी उसर जे बारे में, माण्हू जे अंदर जी जेका काइनात आहे या ओवरऑल यूनिवर्स जी जेका पैदावार आहे जंहिंखे जेनेसिस चइबो आहे,
अंग्रेज़ी में, त उनजो उन में बयानु आहे त हुन उहे सभु दुनिया जो वॾे में वॾो जेको फ़िकुर उन वक़्त ताईं जे कंप्यूटर जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं अपडेटेड फॉर्म में। रुॻो इहो पर मां सम्झां थो कोकण या कल्याण जेको उस्ताद लिखियो उन खां अॻु में उस्ताद ते हिकिड़ो इहा ॻाल्हि हुई त उस्ताद जी ॿोली जेका सादी आहे, अवामी आहे ऐं आम आहे, उनमें को एॾो तख़लीक़ी जोड़ न आहे, उनमें अदबी जस कोन्हे। त ही ॼण हुनजो जवाबु हुयो अपडेटेड जेका उन वक़्त ताईं इल्मु हो। जी बिल्कुलु सही। उनखे हुन पंहिंजे माण्हुनि खे सफ़ा सवली सिधी में सम्झायो। बिल्कुलु इहो छा आहे, असां जॾहिं ॿिया माण्हू पढ़ूं था त पंहिंजो जेको फ़िक्र आहे त फ़िक्र सां गॾु जेका हू ॿोली खणी था अचनि उहा एतिरी ॿूढ़ी आहे जो अवां उनजी जेको इस्तारो इस्तेमालु कनि था या तशबीह उहा एॾी गहरी आहे जो उन ताईं पहुचंदे पहुचंदे अव्हांखे घणो वक़्तु लॻे। पर उस्ताद बुखारी ईअं न आहे। उस्ताद बुखारी जी ॻाल्हि कयल, उनजो इस्तारो, उनजी तशबीह, उनजो किनायो, उनजी कयल अलामत उहा झट रुॻा आहे हिकिड़े उहो फ़ासिलो आहे ॻाल्हाइण ऐं समाज ताईं पहुचण। उहा हिकदमि माण्हुनि में खे उनजी सम्झ, उनजी माना, उनजो तसवुर पैदा करे। त अवामी शाइर आहे पर हुन जो फ़िक्र आहे, फ़िक्र खे बि अवामी अंदाज़ में पेश कयो, अवामी लहजे जी इन में इहो कयो। उस्ताद बुखारी जी शाइरी जा हिकिड़ा मख़सूस टर्म आहिनि, उहे मिसाल असां फैज़ लाइ इहो चवंदा आहियूं त फैज़ इनकलाब ऐं इश्क जो शाइर आहे। ऐं साॻे वक़्तु जेको उस्ताद बुखारी आहे उन हिकिड़ो इस्तिलाह ठाहियो धरती ऐं सर। धरती सर बिल्कुलु सही। इहे सिर्फ़ु ॿ रुॻो लफ़्ज़ न आहिनि, सही था चओ, इहे ॿ मकतब फ़िक्र आहिनि, इहे ॿ नज़रिया आहिनि, इहे ॿ वाबस्तगियूं आहिनि जेके उस्ताद बुखारी पंहिंजे लाइ खयूं। हिकु मजाज़ वारी साइड पासो खयो, मोहबत वारो, ऐं मोहबत खे हुन अलाए केतिरनि एस्पेक्ट्स खां अवां ॾिसंदो कयो आहे। जेके बि उन में गुनागुनियत मोहबत में आहे उन्हनि सभिनी पासनि खां उन्हनि खे चाचे ॾिठो आहे ऐं उन में एॾो हू पाण हुन सफ़र कयो आहे, उहो वरी इज़हार आहे हिकिड़ो इहो आहे। ॿियो हुनजी धरती सां उस्ताद बुखारी जो जेको सफ़र आहे उहो पेट्रियाटिज़म हुन में ज़बरदस्त आहे, हुबुल वतनी। हाणे असां पोइ वरी जेके पाण चऊं था नेशनलिज़म, उहो हुन में पोइ आहे। मिसाल तव्हांखे ॿुधायां त उस्ताद बुखारी 1965 में कई डिग्री कई, MA कई, हुन खां पोइ 67 में हू लेक्चरर थियो, सरकारी वञी थियो। उन दौर में 65 में त जंग लॻी। तव्हांखे उस्ताद बुखारी में उहा शइ उन जीअं असां वटि हो ही संग्राम या नारायण श्याम पर उस्ताद बुखारी जी वाट पंहिंजी, हू हिकिड़े ओसर जे हिकिड़े मरहलनि मां गुज़रियो ऐं पहुचण में जो कोकण या कल्याण आहे उन क्लाइमेक्स आहे। फ़न में, फ़िक्र में ऐं अवामी ॿोली में आउं सम्झां थो त हिकिड़ो एराज आहे जंहिंते सिंध हैरान थी, जंहिंते अदबी हल्का हैरान थिया त इन लहजे में, इन अंदाज़ में एॾी फाइन ॿोली आहे। ऐं जेकॾहिं अवां कॾहिं अवां ज़रूरु पढ़ियो हूंदो सो हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त उन ज़माने जेको अवां सवाल उन ज़माने में जेको माहौल हो ॿी क़िस्म उस्ताद बुखारी उन अवामी हल्को जेको हो उन्हनि जे तमामु वॾनि शाइर, मिसाल तव्हांखे ॿुधायां थो त दादन फ़कीर ऐं उस्ताद बुखारी खे चवंदा बाबा इहे जेके आहिनि हिन वक़्तु जेको फिल्पती कलाम जेको चईसि ऐं पीरल कमु शाइर हुनखे वञी जेको उते शेर चए इहा रवाज साइंस उहो चवंदो हो त ॿिनि माण्हुनि फिल्पती ऐं बहितरीन शेर लिखण जी सघ साइंस असां नंढा हुआसीं, हाणे कंहिं तरीक़े सां मुलाक़ात उस्ताद बुखारी सां न थी सघे। हुनजो केतिरा ई पाण वेहड़ बि घणो परे त हुते ॿिए जे तर में थींदा जी बिल्कुलु। वरी अवां ईंदासीं अली साईं अली दोस्त आजिज़ साहब जो छो त उस्ताद बुखारी ते तमामु घणो कमु थियल आहे, हादिस उस्ताद जहिड़ो
इहो अहम किताबु अली दोसांझ साहिब जी क्रेडिट ते आहे ऐं अली दोस्त साहिब तव्हां जेको आहे उस्ताद जे गज़ल जे तव्हां पाण बि गज़ल जा ॾाढा हसीन शाइर आहियो ऐं उस्ताद जे गज़लनि जो बुनियाद बि तव्हां सेड़ियो आहे गज़ल जेको बुनियादी तौर ते असां वटि जॾहिं सिंधी में आयो या सिंधी शाइरी में आयो त ज़ाहिर आहे इहे फारसी जेको लॻो लहजो पंहिंजो खणी आयो इन ईरान जे रस्तनि तां थींदो असां वटि पहुतो उहे अलामतूं उहे तशबीहूं उहे इस्तारा ऐं उहा ज़ुबान बि जहिड़ो कर उहो खणी आयो पाण सां गॾु पर जदीद सिंधी गज़ल जेको आहे जीअं अयाज़ बि चयो आहे त बेड़ू बेस गज़ल बणिजी वियो उन वटि पंहिंजो लहजो पंहिंजी ॿोली पंहिंजा इस्तारा ऐं पंहिंजो हिकिड़ो जेको आहे पंहिंजी सुञाणप त ईअं असां उस्ताद बुखारी जो गज़ल बि जॾहिं ॾिसूं था त उहो असांखे हमसर दौर में हिकिड़ो मुनफ़रिद गज़ल नज़र अचे थो त उस्ताद जे गज़ल जी ॿोलीअ खे तव्हां कीअं था ॾिसो आम शायर ऐं आम मौज़ूअ ते प्रोग्राम हक़ीक़त इहा आहे त उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि जीअं असां चवंदा आहियूं हमस हिकिड़े दौरे शायर हूंदा आहिनि पर जॾहिं शाइर वॾो हूंदो आहे त उहो केतिरनि दौरनि ते पोखियल आया रुॻो पंहिंजे इन 40 साल जी शाइरी लतीफ़ 300 सालनि खां पोइ बि असांजो वॾी जो शाइर लतीफ़ ऐं अयाज़ बि ज़ाहिर आहे सदियूं जीरो रहणो आहे वॾो हिकिड़ो जान उस्ताद ऐं उस्ताद बि ईअं आहे ॿी जेका ॻाल्हि त हुनजी अवामी मक़बूलियत ऐं अवामी अंदाज़ जी शाइरी जे करे कुझु कोन्हे पर मूंखे माना हिकिड़े अंदाज़ फील थींदो आहे त इहो हिनखे अवामी शाइर चई बि नज़र अंदाज़ करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे हाणे उहो अॻिलो हुनखे किथे थो मिसाल असां ईअं चवंदा आहियूं त फिलहाल ॾाढो सुठो माण्हू आहे हाणे हिकिड़े पासे कॾहिं तुंहिंजी तारीफ़ थो करे ॿिए पासे चई हिनखे सुठो माण्हू चई इन्हनि मामलनि खां परे बि रखियो अथई त इन्हनि मामलनि में न आहे वीचारो शरीफ़ माण्हू थी सघे थो त उस्ताद खां ॻाइण जी फील्ड में मक़बूल किथे किथे त कंबराणी भला मक़बूल आहे ऐं मशहूरु बि आहे हज़ारे हुन जूं केस्टूं ऐं हज़ारे तदाद पर उस्ताद त अहिड़ी शाइरी करण सोचे बि नथो सघे न हाणे उस्ताद जेको वॾो मामलो आहे किथे शौरी तौरु किथे गैर शौरी तौरु उहो सफ़ा अवामी आहे छो त उहो कचे जो माण्हू आहे ऐं हिकिड़ो गुल तव्हां ॿाहिरां खणी आणियो था उहो हसीन आहे हिकिड़ो सरियल गुल आहे सरियल खे था हुन में केतिरी फितरी सूंह आहिनि जीअं असां मां चवंदो जीअं सरियल खे त हुस्न आहे ऐं सादगी आहे उस्ताद जी सादगी में बि अहिड़ो हुस्न आहे उस्ताद जी सिट जेतिरी सादी आहे उनखे तव्हां ईअं आसानी सां ओरांगे नथा सघो तव्हांजी जेको इहो मुज़ाकिरो थियो उहो ॿोली जे सुनाकी जे हवाले सां ॿई कुझु लिखी आयासीं उतां मां मदद वठंदुसि शहरनि जी त उस्ताद पाण खे ॿोली जो ठाठा रसंदो सोनार रसंदो हा सिंधीअ जो सोनार हाणे सोनारो ॾिसो त माना हुनजे सोन जो ज़ेवर जो जड़ाव कीअं थो करे सोन ऐं मोती जो जेको मिलाप आहे केतिरो ऐं ॿियो इहो त असां वटि आम ज़िंदगी में जॾहिं को सोन जो ज़ेवर पुराणो थी वेंदो आहे कटिजी वेंदो आहे या आउटडेटेड या डिज़ाइन पुराणी थी वेंदी आहे त वरी सोनार में खणी ईंदा आहियूं त वरी उनखे भञी वरी जेका जदीद जेका शाइर हमेशह इहो कमु कंदा आहिनि ऐं उस्ताद इहो कयो छा उहो उस्ताद वेही गीत ठाहिया या कंहिं ॿोली जो या क़ौम जो या दरिया जो या शहादत जो जेको फ़िक्र हो अहिड़ी ॻाल्हि
त तव्हां सॼी हुनजी शाइरी खणंदा त उहा तव्हांखे मिसाल हिकिड़ो तव्हां वटि लोह जो मण पियो आहे, हिकिड़ो कपह जो मण पियो आहे, माण्हू कपह जे मण खे चवंदा हीअ त हल्की आहे त हुनजो वेट बि साॻियो आहे न। हाणे उहा शइ तव्हांखे तव्हां जॾहिं वेट कंदा त उस्ताद वेट में किथे तव्हांखे लूज़ नज़र न ईंदो। हाणे ॿोली जो हुनजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, कुझु शयूं हिन शौरी अख़्तियार कयूं कहिड़ियूं, मिसाल जेका मौसीक़ी जी फील्ड जी, मुशाइरे जी फील्ड जी, आवाम वटि हली वियो, छो त हिनखे इहो बि इदराक हूंदो असांजो माण्हू पढ़े करे त आहे कोन। असां पाण तजुर्बा था कयूं, साईं जो हाणे किताब आयो आहे घणी कर 500,000 इहो माना करोड़नि जी क़ौम में जेको तइदाद आहे, जेके जिते आफ़ीमी जेकी चीनी आहे उते जेकॾहिं हिकिड़ो वराना फिलादी जो किताब थो अचे त मिलियंस में थो अचे, त असां कहिड़ी दावा था कयूं। तंहिंजे करे माना इहा ॻाल्हि त साबित थी त लिटरेचर जेको पढ़ियो कहिड़ो माण्हू आहे उहो त सम्झे थो त इहो त शाइर त इहो वीचारो शाइर आहे, शाइरनि खे त मायूं कोन थी लिखनि, त जेके मुड़ुस माण्हू उहे कीअं लिखंदा हूंदा। तंहिंजे करे हाणे ॾिसो महकंदो थो अची, मुरकंदो थो मिली, अणमयो प्यार थियो यार ॿी, ॾाढो मज़ो थो अचे, मूंखे ॾाढो मज़ो थो। हाणे इहो जेको मज़ो लफ़्ज़ आहे मूंखे ॿुधायो त अहिड़ो जेको माना मज़े जो जेको पूरो मज़ो आहे उहो हिते थो अचे, त जॾहिं हाणे हू इहो थो ॻाल्हि करे भला तव्हांखे जेकॾहिं मोहबत मिलणु शुरू थी वियो त उन मज़े खे तव्हां कीअं बयानु कंदव। जॾहिं कंहिं शइ जी इंता बयानु करण हूंदी आहे त तव्हां चवंदा त उहो ईअं थो करे, इहो हिनजो अंदाज़ो रहियो। अच्छा इहे बि आहे न साईं, त माना उस्ताद जेका ॻाल्हि मिसाल हाणे तव्हां इहो शेर पढ़ियो, उस्ताद जेका ॻाल्हि करे थो या उस्ताद जेको शेर चवे थो, गज़ल चवे थो, उहो ॿुधण में लॻे ईअं थो त केॾी न आसान ॻाल्हि आहे जेका उस्ताद कई आहे, पर मां सम्झां थो ख़ुदि अज़ीम शाइरीअ जे हुस्नाकिन मां हिकिड़ी हुस्नाकी इहा बि आहे त शेर जॾहिं ॿुधो त लॻे थो इहो त सोलो आहे, जॾहिं लिखण वेहिजे त लॻे थो इहो त तमामु ॾुखी ॻाल्हि आहे लिखणु। इहो जेको तव्हां ॿुधायो हुनजी सादगीअ में बि पंहिंजो हिकिड़ो हुस्न आहे, हुनजी ॿोलीअ जी सादगी। तव्हांखे हज़ार शाइर आहिनि, 100 लख शाइर आहिनि, त आमतौर माना जेके शाइरी जा रुकन आहिनि या बेज़ कंदा आहिनि, ॾिसंदो आहे तव्हां ॾिसंदा फिलाणे वज़न कोन्हे, फिलाणे काफ़ियो कोन्हे, फिलाणे काफ़िया त इहे। हाणे उन्हनि शाइरनि मां जेको चवंदा आहिनि त भई शाइर ॿोली थो ठाहे, ॿोली त इहा आहे, हू जॾहिं ॿोली साॻियनि लफ़्ज़नि खे नई माना ऐं गहरी माना अता थो करे त पोइ था चऊं त यार हिन ॿोली जी बाक़ी लफ़्ज़ साॻियो हूंदो आहे। हाणे मिसाल ही मां ॿ टे शेर त उन में ॾिसो था रुॻो काफ़िया पेमाई आहे या काफ़ियो रखियलु आहे या हर काफ़ियो लही अचे, जीअं पोइ किसा को अचे बीहंदो आहे त बज़ार हिकिड़ो काफ़ियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, पर उन जे पुठियां जेको उस्ताद सुवाल थो उथारे त उहो ख़ुदि पढ़ंदड़ खे पोइ वठी थो। मां जेका सवेल ॻाल्हि कई उस्ताद जी सादी सिट जे मथां तव्हां कोरागे नथा सघो। ॾिसो छो पखीअड़ा तिखा उॾिया था वञनि, छो पखीअड़ा तिखा उॾिया था वञनि, हिनजो जवाबु छा आहे, काट बो डार कुझु ॿुधाए थो। हाणे वणनि में जो वाढी अचे पई आहे त पखी काॾा वेंदा, हाणे तव्हांजी हुन माहौलियात हिन को ॿेली बचाइण लाइ इहो शइ कोन लिखियो। हाणे उन जी ॿियूं मानाऊं जेके ॿिया आहिनि, जेके दरबदरी आहे, जेका माण्हुनि जी आहे, जेका छो था बोड़िया भला ई बुड़ बुड़ कर ही खलो तार कुझु ॿुधाए थो। उस्ताद अवामी हिते आहे, जॾहिं हू बोड़नि जी ऐं पखियुनि जी ॻाल्हि करे चवंदा इहो त आम आहे, पर छा इहो
इहा जेका आम ॻाल्हि आहे इहा कंहिं फिक्री गहराई खां ख़ाली आहे। सही वो पंहिंजे दौर सां चई सघंदा आहियूं सुञाणे इहा सघिजे। बेफ़िक्री आहे, इहो शहर जो पुरावो। थोरो ख़ामोश हियां वजूं बायूं हियां नथा ॿुधाए। वाह खेल थी ख़त्म वियो बुखारी तब बधाइण खेल ख़त्म थी वियो पैसा छा इहा ॻाल्हि एतिरी सितई आहे। खेल थी ख़त्म वियो बुखारी तब तुंहिंजो किरदारु कुझु ॿुधाए थो। वाह छा असांजो रुॻो शाइर हुजणु काफ़ी आहे या माण्हू जो उन पुठियां किरदारु न हुजे। खेल में किरदार तूं त उस्ताद खां हली थो वञे, तुंहिंजो सींगार कुझु ॿुधाए थो। वाह पर सही ही लफ़्ज़ ॾिसो जी इस्तेमाल की हली थो वञे। हा ॾिसो हाणे इन क़िस्म जा लफ़्ज़ जॾहिं हू खणी आम थो तौर रखाए ते त शाइरी में हू पंहिंजो जेका सही ॻाल्हि थी त उस्ताद जो लहजो पंहिंजो आहे। ॿियो त न आहे गाह नेणनि जो हा निंड जो बाब ॿुधाए थो। वाह या जॾहिं जेकॾहिं मां आख़िर जो टाइम खाई थो वञा साईं न न साईं मिसाल हाणे ही केतिरो अवामी शेर आहे सूंहं तुंहिंजी संगीत जहिड़ी गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी तुंहिंजे घर भित ते हथ रखियमि पत कर छो त मुले मस्जिद जे जहिड़ी वाह तव्हां ॾिठो हूंदो असांजो ॿारड़ी जूं मायूं शादियूं अचे मस्जिद जे ओ आई भाई मस्जिद जेका सही आहे माण्हुनि जा पंहिंजा अक़ीदा आहिनि। हिकिड़ो मुशाहिदो आहे ही को कंहिं अक़ीदे खे ज़ाहिर कोन थो करे। और उन अक़ीदो बोली आहे त मुस्ना हुनजो की दिलि कड़ी आहे। है लहजे जी नरमी ऐं खूबसूरती इश्क में शर्म ऐब आहे पर का हिमाकत कुरीत जहिड़ी। हाणे मूंखे ॿुधायो कुर्ब में इश्क में कुरीत हाणे भिटाई चए थो त पखनि जी प्रीत पखनि जी प्रीत मार न हुते इहा सुञाण प्रीत अची अमर हुते हिकिड़ो शाइर कुरीत खे पखनि खे माण्हुनि जे बदिले सौदे प्रीत जे जी हां जी प्रीत जे तज़ाद तौरु आणे थो। अॼु जो शाइर उहो बीठो आहे चए थो त भली तव्हां हुन सां महबूब सां हुजत कयो हे उहो इश्क में जेको ॻाल्हियूं कयो पर हिकिड़े हंधि अचे हुते हुनखे ॿुधाए थो त हिते हाणे कुरीत किथे आहे। कुरीत किथे आहे हाणे हू कुरीत खे हुते थो तर्जुमानी करे ऐं पेश करे त इहे शाइर आहिनि असांजो एतिरो हसीन शाइर आहे। ॿियूं ॻाल्हियूं अञा थींदियूं न न सही ॻाल्हि आहे वाकई ॾिसो ख़ासि तौर ते ग़ज़ल जी ॻाल्हि कईसीं असां त जीअं चयोसीं त ग़ज़ल जेको आहे जेको लॻु लहजो खणी आयो हुयो असां वटि ईरान उन्हनि खे तब्दील कंदड़ जेके हिकिड़ा माइल स्टोन मां चवां थो हिकिड़ा अहम शाइर जेके आहिनि उस्ताद बुखारी जो यकीनी तौर ते नालो आहे उस्ताद जो हिकिड़ो ग़ज़ल उनजो मूंखे मतिलबु यादि अचे पियो त आ सुहिणो मौत सुठो कंहिं कोझे जीवन खां आ सुहिणो मौत सुठो कंहिं कोझे जीवन खां हिकु ज़िंदा गीत भलो सौ मोलनि बेतनि खां त माना हिकिड़ो उनजो लहजो उनजो अंदाज़ उनजी ॻाल्हि माना ॿियनि शाइरनि खां मुख़्तलिफ़ डिक्शन जेको आहे साईं अली आका जे हिन ते ॻाल्हाईंदो जी मिसाल इसाक हया साहिब जे लाइ जेको अवलनि जो मजमूओ तरतीब ॾिनो अथई त उन में अयाल साहिब जे हिनखे गेड़ू वेस चयो अथई। जी गेड़ू जेको आहे गज़ल वेस आहे या रंग आहे उहो सिंध जो सुफ़ियानो आहे पंहिंजो उहो फारसी कोन्हे अरबी कोन्हे बराबरि इहे जेके इहो समुंड खणी हेॾां आयो पर हिकिड़े हंधि अचे असां पंहिंजो लिबास हाणे ख़ाली करे पाणीअ सां पंहिंजो हाणे ॾिसो ही मां गज़ल जी ॿ टे शयूं साईं शाइर आहे त हिन शाइराने हुस्न खे हुस्नागी कंदो बस्तियूं शदीद बर्फ़ में ठिंबिजी ठरी वई कमाल वाह बस्तियूं शदीद बर्फ़ में ठिंबिजी ठरी वई सोचूं असां जूं सीअ में सिगरियूं भरी वई हाणे ठिंबिजी ठरी वई या सिगरी जो भरी पवणु सोच सिगरियां जो भरी ये त निज बरानी आहे त गज़ल ये लफ़्ज़ निज त आहिनि पर उन में जेको आहे सो हिकिड़ो तख़लीक़ी हुस्न पंहिंजो उहो त आहिनि ॾिसो अॻियां
ककरियूं हसीन चिलकणा तारा गिहण लॻियूं। वाह ककरियूं हसीन चिलकणा तारा गिहण लॻियूं, फूलार ॼण त सरियां जूं बकरियूं चढ़ी वियूं। हाणे मूंखे ॿुधायो त हुनजो नालो जेकॾहिं असां अञा ताईं गज़ल जो को ॿियो नालो ॾेई चुका हुजूं हा त हिनखे असांखे इहा चवण जी ज़रूरत न पए हा त को सिंधी गज़ल जेको आहे सो हुनजे जामे मां आयो आहे या फारसी मां आयो आहे। तंहिंजे करे हिन जो फॉर्मेट त उहो ई आहे जेको ॿिनि सेटुनि वारो हैर माई, पर घटि में घटि उहो जॾहिं उस्ताद ताईं थो अचे, अरब ताईं थो अचे, इवन सरबत थो अचे, खोड़ अहिड़ा शाइरनि जा नाला था वफ़ाए वग़ैरह, त उते उहो गज़ल सिर्फ़ु नाले में आहे। सही ॻाल्हि, उनजो सॼो लफ़्ज़ हेॾो जेको असांखे अली ॾांहुं हलंदासीं। अली आकाश जी ॻाल्हि जी ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं कयूं साईं विदोस साहिब। ज़ाहिर आहे असां सिंध ॾिसूं था, सिंध जा जेके तबई भाङा ॾिसूं था त हर भाङे जी ॿोली, उनजो लहजो, उनजो डायलेक्ट जेको आहे, वरी सब डायलेक्ट्स आहिनि, लहजा जेके उहे तरतीब असांखे नज़र अचनि था। मिसाल जेकॾहिं तबई भाङा असांजा उत्तर लाड़, काचो, कोहिस्तान, थर या बिचोलो या इहे सभई आहिनि, त उस्ताद जो बि ज़ाहिर आहे जोग्राफियाई जेको असां हदबंदियूं जॾहिं कयूं था सिंध जूं त उनजे हिकिड़े इलाइक़े सां तालुक़ु आहे। जिते काचो बि आहे त विचोले जो बि हू आहे, त हुन उत्तर बि आहे वेझो, त हिकिड़े हुन संगम में उस्ताद मौजूदु आहे। त उस्ताद जी जेका इहा ॿोली आहे या उनजो लहजो आहे, उहो बुनियादी तौर ते कहिड़ो लहजो आहे, या ईअं खणी चई सघूं था असां त उस्ताद इन्हनि सभिनी लहजनि जो इंतज़ार आहे। तव्हांखे छा चवणो? ईअं त न आहे, पर उस्ताद जी जीअं साईं अली दोस्त ॻाल्हि कई त जेका सिंध जो जेको कचो आहे जी, हुते जेका ॿोली चओ त हुनखे दरिया उहो कचो ऐं काचो ॿिन्हिनि जे विच ते, पर इन में इन जी उनजी उतां जी ॿोली आहे। हाणे ॿोली में छा आहे त ॿोली में हिकिड़ी ॿ शयूं थींदियूं आहिनि। हिकिड़ो जेके अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, हिकिड़ो थींदी आहे लैंग थींदी आहे, ॿियो थींदो आहे तरो। ॿोली जी हिकिड़ी साख़्त थींदी आहे। मिसाल ही जेकॾहिं अवां शतरंज जो मिसाल, शतरंज में अवां जा खाना हिकिड़ा ठहियल हूंदा आहिनि, घोड़ो हिन में ॾही हलंदो, हिन में ॿ हलंदो, ईअं। हाणे हुन में जेके मोहरा जेके ॿिया जेका हूंदी आहे उहे बि हुन में आहिनि, तव्हां हिनखे ईअं हलाए सघो था। ॿोली बि ईअं हिकिड़ी साख़्त आहे, त अवां वटि उहा हिकिड़ी लैंग जी सूरत में आहे, हिकिड़े वॾे हिकिड़ी फ्रेम में आहे। उनजे अंदरि अवां उनखे जेका हलायो था उनखे पैरोल चओ, अवां उन में कीअं करियो था, उनखे कीअं उनजो इस्तेमालु करियो था। इन जे करे जीअं साईं अली दोस्त ॻाल्हि ॾाढी सुठे नमूने कई, त हुन मज़े लफ़्ज़ जो कीअं इस्तेमालु कयो। हाणे मज़ो उते जेका ॻाल्हि जिते आहे लफ़्ज़, उहो उते उहा ई मानो थो ॾिए जेको अवां मज़ो वरितो। उस्ताद बुखारी जेको लफ़्ज़ पंहिंजे पूरे एहसास सां अचे थो पियो। उस्ताद बुखारी जेको हुन मज़ो वरितो उहो उस्ताद बुखारी जो सही, पर अवां जॾहिं उहो लफ़्ज़ ते मज़ो पढ़ंदा तव्हांखे पंहिंजो मज़ो यादि ईंदो, साईं खे पंहिंजो ईंदो, मूंखे पंहिंजो मज़ो यादि ईंदो। माना हिकिड़ो लफ़्ज़ लिखी उन सभिनी खे घुराए छॾियो। त इहो जेका पैरोल आहे उनजी ॿोली जो इस्तेमालु आहे, उहो हुन वटि मुख़्तलिफ़ नमूने आहे। हाणे जेसिताईं ॿोली जी जेका साख़्त थिए थी, उहा हुनजा मिसाल जेका सर्फ़ ऐं नहव थिए थो, उहो लॻभॻि साॻी थिए थो। हुन में रुगो ॿोली जो जेको उचार आहे उन में फ़र्क़ु थो थिए, ऐं उनजी जेका वैकेबलरी आहे उहा कंहिं हद ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ उहा थिए थी। उचारण जो अंदाज़ उहो अलॻि थिए थो। त उस्ताद बुखारी जेको कचे ऐं काछे जे विच ते जेको बि इलाइक़ो मौजूदु आहे, त उन में उन्हनि जी नुमाइंदगी उन में मौजूदु आहे। ऐं उस्ताद बुखारी जो इहो जेको लहजो आहे, हाणे हिकिड़ो त असांजो आहे नसाबी लहजो, इल्मी लहजो, उन में असां हाणे पढ़ूं था। हाणे हिकिड़ी दिलचस्पी ते ॻाल्हि हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो त ॿोली जेका आहे त मुख़्तलिफ़ जेका अवां वटि ॿोली आहे, साईं वटि ॿोली आहे, या मूं वटि ॿोली आहे, जेका उस्ताद बुखारी वटि ॿोली आहे, उनजूं सतरूं थियूं। हिकिड़ो पहिरियों यूनिट आहे घर में जेका ॿोली ॻाल्हाए थी वञे, ऐं उहा उनखां पोइ अव्हांजी जेको ओड़े पाड़े में ओसे पासे में मौजूदु आहे, उहा टीं ॿोली उहा आहे जेका अव्हां
पढ़ो था नसाब में टे वरी चौथी जेका उसरियल उन सूरत आहे जॾहिं अदब जी सूरत हाणे उहे सॼी जेका बि अवां जी ॿोली जी वटि अवां जो जेको तस्वर आहे उहो इन्हनि ई शयुनि मां उहो थी बीहे थो हाणे जॾहिं शाइर आहे जॾहिं पंहिंजे इज़ाद जेकॾहिं को तख़लीक़ असां ॻाल्हायूं था त असां इन ई दायरनि में हलूं था पर जॾहिं उहो जो तख़लीकार जॾहिं उहा शइ पंहिंजाए थो उन मां त हू मिसाल कहिड़ी उन वटि सभु शयूं बि आहिनि घर वारी ॿोली बि आहे पाड़े में बि ॻाल्हाइजे थी निसाब वारी बि इल्मी उसूल कहिड़ी चूंड करे त इहो बि वॾो मसइलो आहे उस्ताद बुखारी छो त उन ज़माने में मोगे में ॿुधायो त उनजो जेको बि इलाइक़ो हो उहो अॻे रिच हो माण्हुनि में मेल मिलाप में अचण वञण में इन्हनि में इन जे करे उन्हनि जी माण्हुनि जी उन ॿोली कई ऐं माण्हुनि जी उन में नुमाइंदगी कई ऐं सिंधी शाइरी अवां जॾहिं टोटलिटी में पढ़ंदा न त उन में टोटल अॼु बि न ताईं शांति खे छॾे पर असां जॾहिं जदीद सिंधी शाइरी था करियूं त टे लहजा आहिनि टोटल जी मूं पंहिंजी किताब जॾहिं इहो हींअर हस्ती जो धराड़ जो आख़िरी गज़ल लिखियो इश्क तमामु दिलि तमामु उन में मूं आख़िर में जेका लिखी आहे हाणे शालती ऐं उन खां पोइ इहे टे शाइर उस्ताद बुखारी शेख अयाज़ ऐं नारायण शाह असां जेके बि हिन वक़्तु जेका बि शाइरी जी जेकी असां वटि ट्रेडिशन मौजूदु आहे उनजे पोयां इहे टे शाइर आहिनि इहे टोटल सिंध में जेके शाइरी पई इहे टे उन खां चोथों न आहे सही जेके बि असां शाइर लिखूं था न कंहिं न कंहिं तरीक़े सां उस्ताद खे टच करियूं था उहा हाणे मोहम्मद साहब शाइर उस्ताद बुखारी नारायण शाह इहे टे उस्ताद अयाज़ नारायण हा इहे टे एस्टेब्लिश्ड हिकिड़ा लहजा आहिनि ऐं उन्हनि मां वरी जेको उनजो स्लोप आहे उन मां वरी ॿियो आहे मतिलबु तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां सिंधी शाइरी ऐं ख़ासि तौर ते जदीद सिंधी शाइरी जो मुतालियो कयूं था त उन में असांखे ॿोलीअ जूं ॼण टे ई छलांगूं नज़र अचनि थियूं टे वेरिएशन्स नज़र अचनि टे माइलस्टोन नज़र अचनि था अयाज़ बि आहे उस्ताद बि आहे इहे टे हिकिड़ा मुस्तनिद सही एस्टेब्लिश्ड हिकिड़ा स्लोप आहिनि अंदाज़ बयान आहिनि ऐं उन्हनि जा हिकिड़ा वॾा फॉलोअर मौजूदु आहिनि के माण्हू अयाज़ खे फॉलो कनि था के उस्ताद खे कनि था के नारायण खे कनि था के वरी मिक्सअप कनि था इन सां ई इहो ॻाल्हि पुछणु चाहियां पियो छो त असां उस्ताद ते ॻाल्हाइण लाइ वेठा आहियूं ऐं उस्ताद जी ॿोली ऐं हुनजी ॿोली जे हुस्नाकिन ते त हिन वक़्तु जेको हमअसर दौर में तव्हां ॾिसो था जीअं मिसाल अयाज़ जो हिकिड़ो असरु आहे ऐं पाण चई वियो पंहिंजी गुफ़्तगू में त उस्ताद जो बि असरु आहे नारायण शाह जो बि असरु आहे त तव्हां छा था सम्झो त इहा उस्ताद जी इहा लेगेसी ॿोलीअ जे हवाले सां बि उहा मौजूदु आहे बरक़रार आहे साईं अली दोस्त तव्हांजे अॻियां जी आउं इहा ई ॻाल्हि पियो कयां हीअ तसलसल आहे साईं अली दोस्त जी अवां पढ़ंदा अवांखे उहो तासिर मिलंदो अवां इसहाक़ समय जे खे पढ़ंदा त अवांखे उहा शइ मिलंदी ईअं साईं अज़ीज़ किंगरानी न आयो आहे उनखे पढ़ंदा तव्हांखे उहा शइ मिलंदी ऐं अवां इहो न सम्झा ॿिया घणा शाइर आहिनि मिसाल अवां मारू खे पढ़ंदा अवांखे उहा शइ मिलंदी जेके जदीद असांजा शाइर आहिनि हमअसर दौर में बि त इन लहजे वारा मिसाल अहमद खान मदोश बि ख़ुदि उन दौर में वरी हिकिड़ो अलॻि मदोश जी वरी उन में जेका हाणे बुखारी जमालियात संहिंजी आहे हा ऐं अहमद खान मदोश जी उहा थोरी ॿुड़ी आहे थोरी वधीक उन में वधीक रिच आहे उहो बि तमामु वफ़ा हो हाणे पर छा हो त जीअं प्योरिटी आहे न तमामु जीअं ॿोली जी ॻाल्हि था कयो जी अहमद खान मदोश एॾो हसीन शाइर आहे एॾो नफ़ीस आहे पंहिंजी प्रेज़ेंटेशन में एॾो सुहिणो आहे पर तंहिं हूंदे बि हू जेका पुराणी जेको बेगेज आहे गज़ल जो जेको उर्दू मां अचे थो फारसी किथे न किथे हुनखे उहो करे थो ऐं उहे इस्तलाह ऐं या उहा फनी उहा तरक़ीब उहो किथे उस्ताद बुखारी धरती जा भींड खणे थो तितर खणे थो पखी पखण खणे थो ॿारनि जा जेके
किरदार आहिनि उहे ऐं उतां जूं जेके तौर तरीक़ा निच लफ़्ज़ आम वाइपे वारा लफ़्ज़ खणी उन्हनि खे अहिड़ी हुस्नाकी बख़्शे थो, उन्हनि खे अहिड़ो तकलीफ़ असांखे अजीब लफ़्ज़ मिलंदा चीचका चइण चीचका छटींदा वञंदा अवांखे ओखर लफ़्ज़ हुन में मिलंदो शापर वठींदा मतिलबु उनजो अहिड़ो मूं चई आम माण्हुनि जो जेकॾहिं जज़्बनि जी जेका आहे न तर्जुमानी सां गॾु उन्हनि खे पाण जो पाण ई महसूसु कराइण माण्हुनि खे तव्हां छा आहियो, यानी माण्हुनि सां जुड़ी वञे थो, माण्हुनि खे पाण सां जोड़े थो। उहो ई आहे हुनजी ॿोली जो इहो तमामु वॾो कमाल आहे। पर आउं सम्झां थो त जेको फुकन या कल्याण किताबु आहे उहो थोरो मुख़्तलिफ़ आहे, उहो थोरो अदबी नोयत जो आहे। हुनजी ॿोली उस्ताद बुखारी जी रिवाजी ॿोली आहे, उन वांगुरु आहे। उस्ताद बुखारी जी हिकिड़ी ॿियो हिकिड़ो कमाल आहे सिंधी शाइरी में। ॾिसो असां गीत चवंदा आहियूं जेको गीत जी असां डेफिनेशन इहा आहे त गीत हिकिड़ी फितरी सूंहं खे ज़ाहिर कंदो आहे। ऐं ॿियो गीत औरत चवंदी आहे घणे बाणी जी मर्द लाइ, जीअं गज़ल आहे मर्द में मर्दानी संत आहे, औरत जी तारीफ़ मटिजी वञे। ऐं गीत में पोइ उहा हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जेका उन में कंटिन्यू थींदी आहे। पर तव्हां ॾिसंदा उस्ताद बुखारी वटि साईं अली दोस्त आजिज़ जो उन फॉर्म खे उस्ताद बुखारी वारे गीत में कंटिन्यू उहो इहो आहे त उनजे गीत में अव्हांखे वराणी सां अव्हांखे गीत मिलंदो, मथे कैफ़ियत तब्दील थींदी, हर बंद में ॿियूं शयूं ईंदियूं, साॻियो जेको उहो तसलसल हूंदो गीत में उहो उन उस्ताद बुखारी आहे। प्यार जी छांव में के बि साथी मिलिया जून जे सिज जी दोक वारा जरा तुर्त पर कयम दरगुज़र। हाणे हू पंहिंजी वराणी जे खे बुनियादु बणाए पोइ उन ते सफ़र करे ऐं उनजो गीत जोड़े थो। उन नओं गीत जो जेको फॉर्मेट थियो, जेको ॻायो बि वियो, जेको घणो मशहूरु बि थियो, जंहिं घणा असर बि छॾिया, न त इन राग में गीत न हो। उस्ताद बुखारी राग में गीत हिकिड़ो थीम हो, उन थीम खे खोले आख़िर ताईं निभाइणो हो। उस्ताद बुखारी ईअं न कयो। उस्ताद बुखारी उनजी चोट ॾाढी रस्म पर कयम दरगुज़र उनखे साॻियो रखियो जीअं वाई निकिरंदो आहे। वाई में वराणी सां मथे जी जीअं नज़्म में थींदो आहे, नज़्म हिकिड़े मौज़ूअ ते लिखणो त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म में आहे त गीत खे हुन नए हिसाब सां नए अंदाज़ सां ॿोली जो त आहे ई आहे कमाल, पर हुनजी जेका मवाद जी पेशकश आहे या जेको हुन में टेक्स्ट जेको न आंदो उहो रिवायती गीत वांगुरु उस्ताद बुखारी बिल्कुलु न आंदो। ऐं ॿियो उहो रुगो औरत ई गीत चवे ईअं न आहे, गीत खे हुनजे सफ़ जे फ़र्क़ पंहिंजे फॉर्मेट ऐं पंहिंजे ॿोली हाणे छा थियो असलूब में हुन चेंज उहो औरत लाइ अॻे ई हो औरत चवंदी गीत जी। ऐं उस्ताद बुखारी जेके वक़्तु अचे थो उहो मर्द जो बि थी वञे थो त सनफ़ी जेका तफ़रीक आहे उहा ई गीत में ख़तम थी वई। इहो बि हिकिड़ो कमु हो। जीअं असां गज़ल मां असां उनखे सनफ़ी तफ़रीक ख़तम थी आहे, जदीद गज़ल में सनफ़ी तफ़रीक खे ख़तम कयो औरतुनि सां आहे जी ॻाल्हि बोल, पर औरतूं ई असां वटि लिखण लॻी लिखो बाक़ी छा बिल्कुलु उन मां जीअं असां ख़तम कई थी। बिल्कुलु अली साईं अली दोस्त साहिबु ॻाईंदासीं। अली दोस्त साहिबु उस्ताद बुखारी जी शाइरीअ जे ॿोलीअ जे हुस्नाकिन खे असां जॾहिं ॾिसूं था या अचूं था उनमें हूअं त केतिरियूं हुस्नाकियूं नज़र अचनि थियूं। हूअं बि शाइरीअ जे जेको ॿोलीअ जे हुस्नाकिन जे हवाले सां असां ॾिसंदा आहियूं उनमें शाइरी में जेके तशबीहूं आहिनि, इस्तारा आहिनि, मुहावरा आहिनि, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। उन्हनि सां शाइरी सींगारजे थी, शाइरी वधीक हसीन बणिजे थी। उस्ताद बुखारी जी शाइरी बि असां ॾिसूं था उनमें असांखे हसीन तशबीहूं, इस्तारा, मुहावरा इन क़िस्म जूं शयुनि सां भरपूर ऐं जिंजी इहा शाइरी नज़र अचे थी पई। त तव्हां इन पहलू खे उस्ताद जी शाइरी खे कीअं था ॾिसो? उस्ताद जी तशबीहूं ते काफ़ी तशबीहूं सही हो। अच्छा ॿी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई पई त ॿोली जी हुस्नाकी उस्ताद गज़ल खे बि एतिरो लाइट जेतिरो हुनजो मौज़ू ऐं जेको नमूनो हो उनखे थोरो लाइट करे गज़ल मां गीत
वायन मां गीत तव्हां जॾहिं असांजे गीत ॿुधो था न त माना एतिरो उन माण्हू मोह थी थो वञे ऐं तव्हां हुनजा अमूमन हिकिड़ी ॻाल्हि साईं आकाश ॻाल्हायां थो या अमूमन जेको गीत आहे या लोकगीत आहे मां इहे सॼो हिकिड़ी सिट ते ॿुधो आहे तव्हां लोकगीत ॿुधंदा हिकिड़ी सिट जो फिरंदो हेठि माना इहे भरा हूंदो पर उस्ताद जो गीत तव्हांखे 3 मिसरनि जो हुजे या 7 मिसरनि हुजे सॼे जो सॼो तव्हांखे पुरमाना ऐं तव्हां चवंदा हिन ते हीअ बंदा थींदा त उहा जेका हिकु सिट वारी अहम जेको हुयो गीत जो या पंहिंजो लोकगीत जो उन खां मिसाल इहो जीअं गीत त मुंहिंजो नालो लिखो इहो रिपीटेशन त उनजी आहे पर उन खां 10 दफ़ा वधीक उनजा जेके ॻुड़ा ऐं माना ऐं फिकर सां भरपूर उन बंद आहिनि वरी जेके गीत जी लाइटनेस आहे उहो बेला कॉलेज वेंदा हुआसीं तॾहिं या मंगू सखरानी जी नई किस्त आई उहो बेला तूं लुचियां तड़पियां जी जड़ियां कैसा बेला ऐसा ही टाइप रो सही तूं लुचियां तड़पियां जी जड़ियां कैसा बेला लाल मनाए अल्लाह जीअं का बार कखन में लिकंदी सल जेला त जे बे ते ये काफिया हाँ बिल्कुल पर मुनफरिद है हसीन काफिया मतलब कीअं का बार कखन में लिकंदी जींदी वेल भई पोइ वेही हथ ते वाह एॾो सुहिणो शाइर ऐं ॿी जेका आकाश ॻाल्हि कई त वाइन जी जेका वराणी एॾी सुहिणी जो तव्हां जॾहिं उते पहुचो आहे भाई ॻाल्हि गीत करे आहे तव्हां थोरो ध्यानु ॾींदव तन मन में काता कंहिंजे कान हाणे हिकु सुवालु थो अचे हाणे इहो जेको सुवालु थो अचे उहो हर बंद जे पोयां ईअं हुनखे वाज़े ऐं चिटो थो करे त तव्हां हिन गीत जो लुत्फ़ वठो या हिन ॻाल्हि ते सोचो मां त खणी माठार मञा पर माण्हुनि में मांधा कावड़ मंझि किनारा काटे मछरे जे मेरा कंहिंजे त एतिरियूं सुहिणियूं शयूं जेके आहिनि गीत में मतलब उस्ताद जो गीत जॾहिं असां पढ़ूं था त उनजे फितरी लय ऐं तरन्नुम ऐं माना सां गॾु उनजी ॿोली मां बि असां ओतिरो लुत्फ़ वठूं छो त ॿी जेका ॻाल्हि अहम आहे जेका असां उन ते ॻाल्हायूं घटि वियो आहे उहो ई आहे त माना उस्ताद माना मौसीक़ार शाइर एग्ज़ैक्टली माना घटि में घटि 200 गीत अहिड़ा आहिनि जिन जूं धुनूं उस्ताद चवंदो त गीत मूं ते ऐं धुन माना गॾु था पोइ शाइर या ॻाइण घणी हुनखे पंहिंजे हिसाब सां ॻायो फिल्मी धुन जेके बि पर उस्ताद चवंदो मूंखे इन ज़रूरत त आहे त मां का फिल्मी धुन कढी हुन ते पंहिंजूं धुनूं ठाहियूं भला इहे रची मची मुंहुं आज़मायो सची पची सुंदी सुंदी इश्क वधी पर चुमी चुमी चाह मूं चाहे हाणे अवां के इल्म उरूज या छंद विद्या जे मार्ग चौधरी वज़न करे जेका क़दीम हुमायत आहे जेका माण्हुनि जो सरमायो आहे माण्हुनि जे ज़हन ज़मीर में जेका दम वेठल आहे उनखे उहो पेश कंदो उस्ताद रची मची मुंहुं आज़मायो अवां साईं माण्हू चवंदा इहो फ़ौल फैलुन फ़ाइलातुन आहे ॾिसां रची मची मुंहुं फ़ौल फैलुन आज़मायो फ़ाइलातुन आहे पर उहो 16 मात्राउनि जो असांजो जेको क़दीम हुमाई जेको रिदम आहे उनखे उन कीअं कंटिन्यू कयो आहे इहो उनजो इन शानदार आहे हाणे इनखे इन में गज़ल जे फॉर्मेट में आहे इन में असांखे गीत बि इहो लॻंदो अच्छा हुस्न जेको आहे इहो जेको चुमी चेन
चाहियो या इन क़िस्म जी तजवीज़ यूनिवर्सिटी जे ज़माने में ऑलरेडी फितरी म्यूज़िक पैदा थिए थी जे ज़माने में कैसेट न असां पढ़ंदा हुआसीं त उस्ताद बुखारी इहो पाण ॻाए थो माचिस ते उहो असांखे कंहिं जी रिकॉर्ड कैसेट में रिकॉर्ड थियल हूंदो असां हॉस्टल ते ॿुधंदा हुआसीं त अवां ॾिसो त हू पंहिंजो रिदम कीअं पैदा करे उस्ताद बुखारी जी शाइरी अवां जॾहिं पढ़ंदा त उहा वज़न बार में उहा पूरी आहे पर हू हज़ब वज़ब जो जीअं असां ख़्यालु कयूं था पिया उहो न करे सही हू चवंदो हो त जेका ॻाल्हि जीअं करण में सवली आहे ज़ुबान ते सवली आहे उहो इन जे करे जो हुनखे साॻी वक़्तु मौसीक़ी जो शौक़ु मोहब्बत हा मोहब्बत हो मोहब्बत असां त कॾहिं मोहब्बत हा सही सो उस्ताद बुखारी इन साईं जेका ॻाल्हि कई ॻाल्हि इहा त हू मौसीक़ी जो ॼाण हो ऐं हुन वापसी कई उन रिदम जी ईअं न आहे उहो वज़न वरे तीन जेको असांजो क्लासिकल रिदम हो माण्हू जे ज़हन में वेठल हो उनखे हुन पंहिंजो रची मची मूं आज़मायो इहो वज़न वर 4 भेरा फिल्म मां करे न कर अच्छा केतिरा उस्ताद ग़ज़ल ऐं गीत अहिड़ा आहिनि जेके उस्ताद जुगारी ते ई लिखिया अवां पंहिंजी किताब में लिखियो आहे जुगारी ते ई लिखिया माना पंहिंजी मौसीक़ी हू खणी आयो पंहिंजो ग़ज़ल ऐं गीत उस्ताद माना 24 कलाक शायर सही माना मां जॾहिं साईं रात थींदो हुउसि त माना घर ॿुधाईंदो फिल्म आयो त होॾां ई ईंदो त सोच में दर टपंदो त ॻाल्हाए शुरू कंदो ॻाल्हि शुरू करण महिल जंहिं ॻाल्हि ते सोचे रहियो हूंदो उनखे हाणे मां जो साम्हूं अचे मां त उनखे हज़ारींदो ऐं उहो थोरो टाइम हूंदो जंहिंमें लॻे थो पोइ उस्ताद रवीअ में या तबियत में ज़ाहिर आहे पर शाइरी वारी कैफ़ियत में न आहे उहो थोरो वक़्तु हूंदो न त हीअ सॼो वक़्तु शाइरी में हीअ जेका आम ॻाल्हि तव्हांजो टाइम अलाए केतिरा मथां रहिजी वञे चवण बसि आख़िरी सवाल कंदासीं पोइ वरी असां इजाज़त वठंदासीं माना उस्ताद जीअं न पोइ दवा साहिब या डॉक्टर हूंदो आहे ऐं इलाज जे सिलसिले में हुन मरीज़ खे दवा कराइणी हूंदी आहे त उहे टेबलेट इहे मथां मिठी कोट थियल हूंदो आहे जी अंदरि शुगर कोटेड त उस्ताद जी इहो शौरी मां सम्झां थो छो त नओं माण्हू हो हिकिड़ो मुफ़क़िर माण्हू हो पंहिंजी फिक्र रुॻो नचाइण निर्माण वारो त कोन हो स्टेज जो अदाकार त कोन हो त हुन रोमांस खे जो ॻूढ़ी ॻाल्हियुनि ऐं फिक्री ॻाल्हियुनि खे रोमांस जो मिठो कोट चाढ़े माण्हू ज़बरदस्त हा उनजो मिसाल मां रुॻो हिकिड़े गीत मां बजाइण थो चाहियां मिसाल गीत आहे कीजर कप ते पन जी झूपी हथ में पन जी झूपी पड़ी हथ में जूगो कच्छ में गोपी साकी सोणो 16 सालो पी प्यालो प्यारो हर हर तुंहिंजा वार बिखेरे चोलो चोरे छाती छेड़े भाव तिखेरो 13 तालो पी प्यालो प्यालो हाणे सॼो रोमांस मींहं वसायूं मुंहं ते फिंगूं दर्जा बोली मींहं दुखायूं दिलि में चिणगूं होश गंगाजल जोश जवालो गंग थी वियो बर्फ़ थी वियो हुनजे तज़ाद में जवाला हाणे इहे एसाईं त रोमांस जुमे त न छॾो हाणे छॾे ॾिनी को वॾो शाइर ते हथ त न पटींदो शाइर त छॾींदो कोन पंहिंजो कमु कंदो ऐं जेकर हिते छॾे ॾींदो त तव्हां हुनखे वॾो शाइर कोन कंदो चए थो त कीअं जुर्म मौजूद केसी ताईं जूई जत जीअरा जेसी हाणे इहे जेके मज़ा तव्हां बयानु कया आहिनि केसि ताईं झूम झकेरो सोच सवाल या जेको सवेर मां बसि दुआ पढ़िया हुनमें सॼो कीर्तन जे हुस्न जो ज़िक्र हो त इहो सॼो बयानु करे तुंहिंजो नीलो चोलो सरियूं मोक माखियूं हाणे उस्ताद छा चए
हेॾनि खेतनि हूंदे तुंहिंजो चोलो चथियूं छो सोचनि हूंदे तुंहिंजूं मोगियूं थियूं छो मूं जीअं असां कयो त उस्ताद जी शादी सिक खे नथो सोचे तव्हां जेको सुवाल अथव पर तव्हां जॾहिं कंदा त मां छो त उस्ताद जी घर में बि जेका मादरी ॿोली सिंध में गुलाम फरीद खां पोइ जेकॾहिं मशहूरु आला क़िस्म जा उस्ताद जा तव्हां ॿुधायूं तव्हांखे तव्हां पंहिंजो सुवाल कयो त आख़िर में सराइकी गज़ल ज़रूरु सराइकी गज़ल असां ॿुधंदासीं पर आउं पुछणु इहो पियो चाहियां ॿिन्ही मौज़िज़ असांजे महिमाननि खां त उस्ताद बुखारी जे शाइरी जी जॾहिं ॿोली असां ॾिसूं था उन ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ रुख़ असां ॾिसूं था उस्ताद ॾिसूं था उहो त अनेक आहे पर जेकॾहिं अव्हां खां पुछिजे त उस्ताद बुखारी जे शाइरीअ जे ॿोलीअ जे हुस्नाकियत जे हवाले सां के 3-4 के अहम नुक़्ता जिन मां असां चऊं त ही उस्ताद जी सुञाणप आहे ही उस्ताद जी ॿोलीअ जो हुस्न आहे उहे कहिड़ा थी सघंदा हली आकाश हा ॿोली जो इस्तेमालु ॾिसो त असां जॾहिं ॿोली मिसाल कल्ह अली दोस्त साहिबु हिकिड़ो उस्ताद बुखारी जो शेयर फेसबुक ते जी हाणे उन में लफ़्ज़ आहे थम माना मूंखे आहे थम जी माना जाइ ते जी आहिनि के हिन कंदा थम लफ़्ज़ उन में उहो उन में एॾी तुज़माना में इस्तेमालु थियो उहो आहे माना मूंखे आहे या आहे या हिन माना में आहे उहो उन जॾहिं पढ़िजे थो त उहो लॻे थो हिते ईअं इस्तेमालु उते कयो वेंदो आहे त उहो बि मख़सूस जोग्राफी जी रिप्रेज़ेंटेशन डॉक्टर वाइट ॿोली सिंध जी उन में इहो आहे जॾहिं उस्ताद बुखारी ईअं जी ॻाल्हि करे थो ईअं जी ॻाल्हि करे थो ॿोली जे ख़ासि तौर ते अवां ॾिसंदा उस्ताद बुखारी जी शाइरी में केतिरनि शहर में ककरियूं टकरियूं ककर ऐं टकर इहो झूमण तड़पण हा इन क़िस्म इहो इहा जेका बाइनरी आहे हा या ॿोलीअ जी जोड़ आहे उहो हुनजे काछे जे हुनजे करे आहे उते हुनजी टकर उते आहे टकर जी ईअं आहे ऐं ॿोली में जेको वधि में वधि इस्तिलाह तुज़ इस्तेमालु कयो आहे पंहिंजी असलूकी मानाउनि में ऐं जीअं माण्हू सम्झे थो तीअं असां हिकिड़ियूं ॻाल्हियूं इतिलाह कंदा आहियूं जीअं आम माण्हू करे थो तीअं ऐं इएं उस्ताद बुखारी जो जेको शाइरी जो इस्तिलाह मौजूदु आहे उहो इन माना में जीअं माण्हू सम्झे थो इहा हुनजी हिकिड़ी निशानी तमामु घणी ख़ूबी आहे ऐं उस्ताद बुखारी जेका वॾे में वॾी जेका आहे निशानी उहा आहे लफ़्ज़ जेके आहिनि उहे अवां कहिड़ा आहिनि जेके शाइरी में नथा अची सघनि पर अवां में मौजूदु आहे घणा असांजे शाइर मिसाल शेख आज़ाद चयो त हाणे कबरी हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो ख़राबु आहे जो या सभु इन जे नाले जे करे आऊं हुनजो इस्तेमालु न करे सघियां सभिनी पखियुनि जी ॻाल्हि कबरी जो शेर उस्ताद उहो पंहिंजे तरीक़े सां जेके बि शयूं आहिनि ऐं जेके बि शयूं नथियूं करे सघनि माण्हू आम तरह ममनू हुजनि शाइरी में हुनजी परवाह उनखे में आणण में को हिजाब महसूसु न कयो आहे शाइरी खे महसूसु न कयो आहे या ॿोली जी जेका वुसअत जेतिरी आहे उनखे शाइरी में आणण लाइ उस्ताद बुखारी कॾहिं ॿिए बि महसूसु न कयो आहे इहा सही मिसाल आहे तमामु सुठी ॻाल्हि अली आकाश तव्हां कई ऐं इहे 3-4 तव्हां ॾाढियूं अहम ख़ूबियूं ॿुधायूं ऐं हिन ते हालांकि तमामु घणो ॻाल्हाए बि सघिजे थो उस्ताद जी शाइरी मज़ा मिसाल ॾेई असां हिनखे हिननि शयुनि खे प्रूव करे सघूं था साईं अली दोस्त आजिज़ साहिबु ईंदासीं तव्हांजो जेको सराइकी गज़ल जेके उठायो उहो ज़रूरु ॿुधंदासीं हुन सां गॾोगॾु अली आकाश जीअं हाणे चयो त हुन जूं जेके लिसानियाती जेके ख़ूबियूं आहिनि हुनजी ॿोलीअ जूं या जेके पहलू आहिनि
हुनजी लुग़त ॼण धार आहे, हुनजी लफ़्ज़ियात अलॻि आहे, हुनजो लहजो अलॻि आहे, हुनजो अंदाज़ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। त तव्हां छा था सम्झो त हुनजूं कहिड़ियूं अहिड़ियूं 3-4 के ख़ूबियूं थी सघनि थियूं हुनजी ॿोलीअ जूं जिन जे बुनियाद ते असां उस्ताद बुखारी जी इन ॿोली जे हुस्नाकिन खे सम्झी सघूं? उस्ताद खे सम्झण जे लाइ उस्ताद खे ई पढ़णो पवंदो। उहा हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त हुनजे जीअं ताज साहिबु चवंदो त उस्ताद छपिजी चुकंदो मुकमिल, असांखे पंहिंजी लुग़त जो वरी जाइज़ो वठणो। हाणे जेके थम यांसे तबर ककर टकर गाज गुगियूं इहे अहिड़े हसीन अंदाज़ सां कयूं जो जीअं न माण्हू चवंदो आहे त पोइ ॿुड़ी ॿेड़ी जो हरीड़ो बि त माना ॿोली में जेके हरीड़ जेतिरी अहमियत रखंदड़ लफ़्ज़ आहे उन्हनि खे पोइ सभु माना छॾियो न आहे। ऐं साईं जीअं चयो त उन्हनि खे इस्तेमालु करण में उन्हनि कोन हेॾो वॾो माण्हू साईं, हेॾो वॾो माण्हू, हेॾो वॾो कमु कयल, हेॾा किताब लिखियल, पर पोइ बि चए थो मुंहिंजो नालो लिखो। कमाल आहे। हाणे अहिड़ो चए थो उस्ताद नालो त लिखबो रहंदो, हिन शहर तारीख़ मां कॾहिं मिटाए नथो सघे। हिन शहर में नालो असांजे दिलनि ते लिखियल आहे, कम ते करे थो चए थो इहो कमु आहे त मुंहिंजो नालो लिखो। हा साईं जो हाणे गज़ल साईं ही पहिरियां नंढिड़ो गज़ल ॿोली जे वारे सां करे पोइ मां बताई न अर्ज़ कयां। नजे दिल उकाबी नज़र छा करे, नजे दिल उकाबी नज़र छा करे, जिगर खां सिवा अख असर छा करे, पका पेर नाहे त घोड़ो कचो, तिखी बाह नाहे तबर छा करे, अज़ाब आहे दौलत वॾी दिल नंढी, दयर धूड़ थी विया त घर छा करे, बिना देस दोदा ॾियां ॾंढ छा। मतलब आहे न दयर धूड़ थी विया त घर छा करे, बिना देस दोदा ॾियां ॾंढ छा। दोदा ई ॾिजी वञनि त पोइ तव्हां ॾुधो कंहिंखे ॾींदा। दरी डार प्यारी चपर छा करे, बिना दोस्त दोदा ॾियां ॾंढ छा। दरी डार प्यारी चपर छा करे, कमाल। हालांकि ॾिसो इहो लफ़्ज़ घटि किथे इस्तेमालु थींदो आहे शायरी में। कई किलक कारी कटारी, हाणे कलप पियो थिए किलक लफ़्ज़ हिते सही। हाणे किलक ऐं वरी कटार हिन पीछे त वधे वधि असां त इहो कयो न, कई किलक कारी कटारी, कई किलक कारी कटारी किथे, कारी कटारी न करे सघे। सही। बुखारी मयारी मगर छा करे, जेको कमु तमामु आख़िर में साईं जो तव्हांजे पते वेर केॾा मज़ा नहीं आता। हाणे हुनजो सराइकी शेर पढ़ियो त तव्हां चवंदव फ़ैसिलो न करे सघंदव उते अचे। उस्ताद सराइकी जो वॾो शाइर आहे या सिंधी जो? सराइकी में शाइरी हुनजी घटि आहे। वेर केॾा मज़ा नहीं आता, समुंड चुंझर मिठा नहीं, आहे त समुंड मज़ो न आहे त जर मिठो न आहे। वेर केॾा मज़ा नहीं आता, समुंड चूं जर मिठा नहीं आता, तेरा महबूब को खुदा तो नहीं, क्यों नजर एक दफा नहीं आता। वाह तेरे सब सच पर भरोसा कौन खा नहीं आता। ईद उस्ताद ऐशदा मोकिया वो ऊंधे सवा नहीं आता। ऊंधे सवा ईद बधाई मौके खुशी जो
ॾाढी सुहिणी ॻाल्हियूं, ॾाढी सुहिणी गुफ़्तगू उस्ताद बुखारी जे शाइरीअ जे ॿोली जे हुस्नाकनि सां गॾोगॾु हक़ीक़त इहा आहे त अॼोकी हिन असांजी कचहरी में, अॼोके हिन मुज़ाकरे में उस्ताद बुखारी जे शाइरी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे छुहंदा असां उस्ताद बुखारी जे ॿोलीअ जे हुस्नाकिन, उस्ताद बुखारी जे शाइरीअ जा जेके लिसानियाती ख़ूबियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां गुफ़्तगू कई। मां तमामु घणो थोराईंदो आहियां मोहतरम अली आकाश साहब जो, मोहतरम अली दोस्त हाजिर साहब जो अवां जे अचण सां अॼोके प्रोग्राम खे रंग लॻा, ख़ूबसूरती पैदा थी ऐं असां उस्ताद बुखारी खे हिन तरह सां ट्रिब्यूट ॾियण जी कोशिशि कईसीं। ऐं नाज़रीन नई ते असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर एहसान दानिश खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त।